अचो त अॼु ॿिनि इस्तिलाहनि जे बारे में पढ़ूं था जेके असां ज्योमेट्रीअ में ऐं रियाज़ीअ में अक्सर ॾिसंदा आहियूं ऐं असांजे अॻियां ईंदा आहिनि। हिकिड़ो आहे परपेंडिकुलर लाइन्स यानी उमूदी लकीरूं, जंहिंखे असां परपेंडिकुलर लाइन्स भी चऊं था। ऐं उन खां अलावा ॿियो आहे पैरेलल लाइन्स। पैरेलल लाइन्स यानी मुतवाज़ी लकीरूं, जंहिंखे असां पैरेलल लाइन्स भी चऊं था। अच्छा, हाणे परपेंडिकुलर लाइन्स जेके हूंदियूं आहिनि उहे कहिड़ियूं हूंदियूं आहिनि? इहे कहिड़ियूं लकीरूं आहिनि? परपेंडिकुलर लाइन्स उहे हूंदियूं आहिनि जेके हिक ॿिए खे 90 डिग्री जे ज़ाविये यानी 90 डिग्री एंगल ते हिक ॿिए खे कटनि। जीअं हाणे तव्हां ॾिसो था त इहे ॿ लकीरूं आहिनि, इहे ॿ लकीरूं हिक ॿिए खे 90 दर्जा यानी 90 डिग्री ते हिक ॿिए खे कटे रहियूं आहिनि। ऐं इहे लकीरूं जेके हिक ॿिए खे 90 डिग्रीअ ते कटनि उन्हनि खे परपेंडिकुलर लाइन्स चइबो आहे। ऐं असां इन्हनि जे विच में अगरि एंगल मालूम कंदासीं त हर पासे ॾांहुं असांखे 90 डिग्री ई मिलंदी। अगरि हिक पासे ॾांहुं एंगल 90 हूंदी त मतिलबु हर पासे ॾांहुं 90 ई हूंदी। हाणे अचो त ॾिसूं त पैरेलल लाइन्स यानी मुतवाज़ी लकीरूं कहिड़ियूं आहिनि। मुतवाज़ी लकीरूं उहे हूंदियूं आहिनि जेके हिक ॿिए सां गॾु हलनि ऐं हिक ॿिए खे कटनि न। मिसाल जी हाणे हिकु लकीर आहे मां ठाहियां थो ऐं उन सां गॾु हिकिड़ी ॿी लकीर ठाहियां थो जेका उन सां गॾु ई हली रही आहे। जेतिरो उहा हले थी पई उहा बि ओतिरो ई हले थी पई, पर इहे हिक ॿिए खे कटनि नथियूं। इहे लकीरूं जेके हिक ॿिए खे कटींदियूं न आहिनि ऐं हिक ॿिए सां गॾु हलंदियूं आहिनि उन्हनि खे असां मुतवाज़ी लकीरूं या पैरेलल लाइन्स चवंदा आहियूं। मसलन मां ॿ लकीरूं ठाहियां थो, जीअं हाणे हिकिड़ी लकीर इहा ठाहियां थो ऐं उन सां गॾु हिकिड़ी ॿी लकीर ठाहियां थो जेका इन लकीर खे कटे थी। पर इहा जेका लकीर हिनखे कटे थी इहा हिनखे 90 डिग्री यानी राइट एंगल ते नथी कटे। त मतिलबु इहे न पाण में पैरेलल आहिनि ऐं न ई परपेंडिकुलर आहिनि।